बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइन। जैकबाबाद में वफाकी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो जी भेण मलिहा मलिक पारां बासर वडेरे वली खान जखरानी खिलाफ सरकारी प्लाट ते कब्ज़े बाबत कयल दरख्वास्त ते एक्शन। डीसी जैकबाबाद जी हिदायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर नासिर अब्बासी हैवी मशीनरी साण करे नर्सिंग कॉलेज वारे इलाके में पहुंची वियो। इत्तला ते बासर वडेरो बि पहुतो, कब्ज़ो ड्राहिण न ॾिनो। एसी नासिर अब्बासी खाना पूरी करण ख़ातिर ग़रीबनि जा घर ड्राहिण बाद वापस। चुल में चोरी तकरार तां हथियार बंदन फायरिंग करे मोटरसाइकिल सवार ॻोठ साहिब ॾिनो सूमरो वासी नौजवान एजाज सूमरो खे क़तल करे छॾियो। वारिसनि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ऊदी रोड ते लाश रखी धरणो। वारिसनि मूजिब 7 महीना अॻु चोरी दौरान भाॻियनि हथां चोर काली मीर बहर मारिजी वियो हो, जंहिं जे पलांद में मीर बहर बिरादरी पारां अॼु असांजे नौजवान खे क़तल कयो वियो आहे। जैकब न्यूज़ जी ख़बर ते एक्शन। गुज़िरियल ॾींहुं ॻोठ इमाम बख्श कहर वासी पोरियत जी ज़ाल जो जिम्स में व्यम न कराइण ख़िलाफ़ पीपल्स पार्टी अॻवान राशिद कहर पारां डायरेक्टर जिम्स ख़िलाफ़ कयल एहतजाज जो डीसी जैकबाबाद नोटिस वरितो। डायरेक्टर जिम्स बि मुतासिरनि सां राब्ते में अची वियो, जांच करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी ख़ातिरी। जैकबाबाद जे पुलिस हेडक्वार्टर में इंस्पेक्टर पारां पुलिस एहलकार सां जिनसी ॾाढाई जी कोशिश। पुलिस एहलकार पारां इंस्पेक्टर खे कुटको, रड़िन ते पाड़े सिरनि पहुची छॾाए वरितो। वाक़े बाद इंस्पेक्टर खे बचाइण लाइ पुलिस ऑफिसरनि पारां एहलकार खे परचाइण लाइ मेड़मित शुरू। जैकबाबाद ज़िले में हिक ई ॾींहुं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 वाहुनि ऐं शाख़ुनि खे 4 खां वधीक घारा। जैकबाबाद शहर जे पेचूहो ॻोठ वारे इलाइक़े में जमाली वाह खे 20 फुट घारो पइजी वियो। केतिराई घर ऐं दुकान पाणी हेठि अची विया। इलाइक़े वासी घर ख़ाली करण ते मजबूर, जॾहिं त साॻे वक़्तु नज़रवाह भरिसां मूसा अलाबाद शाख़ खे ॻोठ मोटियो जाफ़री वेझो 25 ऐं 50 फुट जा 2 अलॻि अलॻि घारा पइजी विया, जंहिं सबबि समय एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो। थुल में बि ॻोठ मोहम्मद पुनल लाशारी वटि नसीर शाख़ खे 60 फुट घारो पइजी वियो। घारे जो पाणी घरनि में दाख़िल थी वियो, जॾहिं त शाख़ भरिसां क़ाइम क़ब्रिस्तान बि पाणी हेठि अची वियो, जंहिं सबबि क़बरूं पिण में सारिजी वियूं। टिनी हंधनि खे लॻल घारे वारी हंध ते इतला बावजूद आबपाशी अमलदार न पहुता ऐं इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत घारा बंदि कया। म्यूनिसिपल कमेटी जैकबाबाद जो अहम इजलास चेयरमैन आसिफ अली मुग़ैरी जी सदारत में थी गुज़रियो। इजलास में जैकबाबाद शहर जे वार्ड 1 अहमद मियां सूमरो, वार्ड 3 शेख मोहल्ला, वार्ड 14 सूमरा मोहल्ला, वार्ड 15 शेख अब्दुल नबी रोड, वार्ड 16 घल्लू स्ट्रीट, वार्ड 18 मुबारक मिल, वार्ड 19 चन्ना मोहल्ला, वार्ड 20 शहबाजपुर, वार्ड 27 दस्तगीर कॉलोनी, वार्ड 28 इकरा स्कूल, वार्ड 29 एडीसी कॉलोनी, वार्ड 3 बिल्डिंग ऑफिस मुकम्मल ऐं वार्ड 17 पीर बुखारी रोड वाघा मोहल्ला, मौलवी डूल मदरसो ऐं वार्ड 2 गुलाब माछी जो अधु हिस्सो कैंटोनमेंट बोर्ड में शामिल करण लाइ करारदाद पेश कई वई, जेका इत्तफ़ाक़ राय सां मंज़ूर कई वई। जैकबाबाद में बासर वडेरे वली खान जखरानी पारां सरकारी प्लाट ते कब्ज़ो करण ख़िलाफ़ ख़बरूं हलाइण ते सरकार पारां कब्ज़ा ख़त्म कराइण बाद वडेरो आपे खां ॿाहिरि थी वियो। नौजवान सहाफ़ी अब्दुल गनी खोसो सां बदतमीज़ी कई ऐं खे सख़्त नतीजा भोगण जूं धमकियूं पिण ॾिनियूं। वडेरे पारां सहाफ़ी अब्दुल गनी खोसो खे धमकियूं ॾियण ख़िलाफ़ सहाफ़ियुनि पारां सख़्त एहतजाज कयो वियो ऐं वडेरे वली खान जखरानी ख़िलाफ़ कार्रवाई करे सहाफ़ी खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जी घुर कई वई। सहाफ़ी अब्दुल गनी खोसो जो चवणु हो त हुन सरकारी प्लाट ते कब्ज़े जी ख़बर हलाई, जंहिं ते नोटिस थियो ऐं हाणे वडेरो वली खान जखरानी मूंखे धमकाए रहियो आहे। कुझु बि थियो त ज़िम्मेवार वली खान जखरानी हूंदो। जीअं त मूं 24 जून ते कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ ख़बर हलाई हुई। एजुकेशन वर्क्स जे सरकारी प्लाट ते बासर वली खान जखरानी तरफ़ां कब्ज़ो कयो हो, जंहिंजी ख़बर अचण खां पोइ ज़िले इंतज़ामिया तरफ़ां एक्शन वरितो हुयो। अॼु जेका आहे उन्हनि जे कब्ज़ा हटाइण जे लाइ ऑपरेशन कयो आहे। ऑपरेशन जे दौरान वली खान जखरानी मूंखे मोतबार धमकियुनि ऐं गारगन कई आहे। मां इहो ॿुधाइणु चाहियां थो त असां सहाफ़ी आहियूं, असांजो फ़र्ज़ु आहे, असां आवाज़ उथारींदा रहंदासीं। मूंखे वली खान जे मोतबार धमकियुनि खां पोइ ख़तरो आहे, जॾहिं मूंखे कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेवार वली खान जखरानी आहे। जैकबाबाद में एंटी इंक्रोचमेंट पुलिस सिंध बलूचिस्तान जी सरहदी पट्टी ते पंजाब खां बलूचिस्तान ॾांहुं अटो खणी वेंदड़ दर्जने ट्रकुनि खे रोके वरितो। ट्रक ड्राइवर्स जो एहतजाज। ड्राइवर्स जो चवणु हो त गुज़िरियल ॾींहं खां असांखे हिते रोकियो वियो आहे, जॾहिं त कंहिं क़िस्म जी का पाबंदी नाहे लॻल। इन सिलसिले में राब्तो करण ते डेप्यूटी कमिश्नर जैकबाबाद ग़ज़नफर अली क़ादरी जो चवणु हो त एंटी इंक्रोचमेंट फोर्स जा अहलकार मूं जे हुकुम तहत पुलिस ऐं ख़ुराक खाते जी मदद लाइ बीठल आहिनि। कणक ऐं अटे जी बैनुल सूबाई चुरपुर ते पाबंदी लॻल आहे, जंहिं सबबि ट्रकुनि खे बलूचिस्तान वञण जी इजाज़त नथा ॾेई सघनि।
मुबारकपुर में नौजवान भुट्टा इत्तेहाद फलाही तंजीम FDO ऐं जमायत इस्लामी यूथ पारां शिकारपुर वासी नींगर अतावला भुट्टो के जिनसी ॾाढाई जो शिकार बणाए कतल करे लाश सिंधवाह में उछलाईंदड़ मुख्य जवाबदार राजा उर्फ इमरान पठान के गिरफ्तार न करण खिलाफ मोहम्मद उस्मान महर, आदिल महर, आसिफ भुट्टो, फिदा हुसैन भुट्टो, बहादुर भुट्टो, महमूद भुट्टो, मुमताज भुट्टो, कुर्बान महर, निसार महर, लाहौती मुश्ताक भुट्टो ऐं ॿियनि जी अॻवानी में मस्जिद चौक ते एहतजाज कयो वियो। अॻवाननि जो चवण हो त मासूम नींगर अतावला भुट्टो सां ॾाढाई करे खेस कतल कंदड़ वहशी जवाबदारनि खे गिरफ्तार करे फाही ते टंगियो वञे। होॾां सुजाग बार तहरीक जे अॻवाननि अली मोहम्मद वक्को, सारंग राजा, एतजाज गांचो, ज़ैन बिरोही, नवीद कलोड़ो ऐं ॿियनि पारां बि वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई ऐं SSP शिकारपुर खां घुर कई वई त जवाबदारनि खे फौरी गिरफ्तार कयो वञे, ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। सेकरंड में उस्तादनि ऐं सियासी समाजी तंज़ीम जे अॻवाननि जो सारंग शहर पारां मासूम शागिर्द सां जिनसी ॾाढाई करण ख़िलाफ़ एहतजाज। उस्ताद अॻवाननि जो चवण हो त सारंग शहर हिकु उस्ताद जे रूप में लिकियल बगड़ आहे, जंहिं हिकु मासूम खे पंहिंजी हवस जो निशानो बणाए उस्ताद जहिड़े मुक़दस पेशे खे लॼायो आहे। अदालतुनि खे अपील था करियूं त सारंग शहर खे इबरतनाक सज़ा ॾेई मिसाल क़ाइमु कई वञे। बलोचिस्तान बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एंड सेकेंडरी एजुकेशन सभिनी शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे बिना इम्तिहान जे पास करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। मैट्रिक जो इम्तिहान पास कंदड़ शागिर्दनि खे गुज़िरियल इम्तिहाननि जी भेट में 3% वाधारियूं मार्कूं ॾेई अॻिएं दर्जे में तरक़ी ॾिनी वेंदी। बलोचिस्तान हाई कोर्ट में कूड़नि लोकल डोमिसाइल्स जारी थियण ख़िलाफ़ चीफ जस्टिस जमाल खान मंदोखेल ऐं जस्टिस नज़ीर लांगो ते ॿधल ॿ रुकनी बेंच ॿुधणी कई। घरू एडिशनल सेक्रेटरी बलोचिस्तान हाफ़िज़ अब्दुल बासित ऐं एडवोकेट जनरल अरबाब ताहिर कासी अदालत में बयान ॾींदे चयो त मामले जी जांच शुरू कई वई आहे। चीफ जस्टिस बलोचिस्तान घरू एडिशनल सेक्रेटरी खे हिदायतूं जारी कंदे चयो त लोकल डोमिसाइल बाबति जांच समेत कानून साज़ी पिणु कई वञे त जीअं ईंदड़ वक़्त में मुश्किलातूं पैदा न थियनि। मटियारी वेझो 13 ॾींहं अॻु पुरअसरार तौरु गुम थी वियल नींगर खे लीलाराम मोची नाले शख़्स मटियारी थाणे में पेश करे छॾियो, जिते नींगर शंकर मेघवाड़ जो चवण हो त वॾे भाउ खां कावड़ जी घरां निकितो हुअसि ऐं बिना के दबाव जे मोची लीलाराम वटि तरसियल हुअसि। मीडिया ते मुंहिंजी अगवा जूं ख़बरूं अचण बैदि मूंखे हिते पेश कयो वियो। SHO मटियारी मूजिबि जांच में इहो चिटो थी वियो आहे त नींगर कावड़ जी घरां निकितो हो, कंहिं अगवा न कयो हो। हमायूं शरीफ में क़ौमी शाहराह ते ट्रांसपोर्टर्स ऐं मुसाफ़िरनि विच में झेड़ो। ट्रांसपोर्टर्स शिकारपुर जैकबाबाद रोड बंदि करे छॾियो, जंहिं सबबि रोड ते ॿिन्ही पासनि खां डिघियूं कतारूं लॻी वयूं। पुलिस पारां ट्रांसपोर्टर्स खे रोड खोलण लाइ मिंथूं। काज़ी अहमद में मींहुं पवण खां पोइ नालियूं ऐं गटर उथलजी पिया। नालियुनि ऐं गटरनि जो गंदो पाणी घरनि में दाख़िल। दरगाह शरीफ हज़रत काज़ी अहमद, दोस्त मोहम्मद कॉलोनी, इमाम बारगाह, पुरानी शाही बाज़ार समेत केतिराई इलाइक़ा गंदे पाणी जे तलाउ जो ॾेख ॾियण लॻा। शहरनि जी शिकायतुनि बावजूदि अख़्तियारियुनि नोटिस न वरितो। मटियारी में मुख़्तलिफ़ सियासी समाजी दीनी वापारी ऐं क़ौम परस्त जमातुनि ते ॿधल इत्तेहाद जिदोजहद कमेटी मटियारी पारां शहर जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ 23 जुलाई खां तहरीक हलाइण जो ऐलान। जिदोजहद कमेटी मटियारी जे कन्वीनियर सलीम सिंधी ऐं STP जे मरकज़ी अॻवान जाम शौकत अबड़ो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अहिड़ो ऐलान कयो। हुननि चयो त ज़िले मां करप्शन, बद इंतज़ामी, चोरी ऐं फुर्जी वधंदड़ वारदातुनि ऐं मंशियात जे विकिरो खे रोकण लाइ तहरीक जो आगाज़ कयो वियो आहे। मटियारी ज़िलो ख़ुशहाल ज़िलो आहे, पर इंतज़ामी नाअहली सबबि ज़िले खे तबाह कयो वियो आहे। जंहिं ख़िलाफ़ मरहलेवार तहरीक हलाई वेंदी। ही हुयूं हिन ताईं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।